अचो त दुनिया जे पहिरें फिल्म शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। इहो पाण न थिए पाण खां, पाणा थिए न पाण, वल क़दुर ख़ैर ही व शर ही मिनल्लाह ताला। ॼोले ॾिसजु ॼाण, ॼाणे ॾिसजु ॼाण खे, ॼाणे मंझां ॼाण। जीअं मस में ससुई पइजु पंधु परियाण, थिए हिकांदी हाण, लालण लाइ लतीफ़ चए। दुनिया जी का बि शइ बिना कंहिं सबब ऐं नतीजे जे वजूद रखंदड़ कोन्हे। को बि अमल पंहिंजो पाण नथो थिए, सबब खे नतीजो आहे ऐं हर नतीजे खे सबब। बिल्कुलु ईअं जीअं ख़ैरु ऐं शर ॿेई अलाह पारां आहिनि। उहा ॼाण चङे नमूने सम्झी वठु। ही नंढड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि। जेके ॻाल्हियूं सोचे वरी सोचजनि थियूं, उन्हनि मंझां वरी ॼाण जा भंडार निकिरनि था। हिकु दग मां केई दग निकिरनि था। जेकॾहिं इहो सम्झी हा, कंहिं ते एतबार न करी हा त पंहिंजी निंड पुनुअ खां मुमकिन विछोड़े जे हेठां रखी हा। सोच निंड हेठां न, पर निंड सोच हेठां रखी हा, उल्को रखी हा। हाणे पुनुअ जे वञण खां पोइ हिकांदी थी सभु कम ख़तमु करे रुॻो उन जी थी वेठी आहीं। हाणे वरी उन जे सबबनि ते ग़ौर कर।